कराची मां ख़बर ॾींदा हलो त कराची में कंबरवासी नौजवान क़तल थी वियो। संदसि ॿ दोस्त ज़ख़्मी थी पिया। गुलशन मेमार में राति देर सां मामूली ॻाल्हि तां जहिड़े त कंबरवासी नौजवान क़तल थी वियो। संदसि ॿ दोस्त ज़ख़्मी थी पिया। कंबरवासी मक़तूल आदिल जागीरानी जो लाश ऐं ज़ख़्मी थियल अदील ऐं शेर खान खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वारसनि मूजिबि जवाबदार अब्बास शाह ॿारनि खे पार्क मां कढियो, जंहिं ते नौजवान आदिल जागीरानी मना कयो। जवाबदार अब्बास शाह ऐं एजाज शाह किलाशनकोफ सां फायरिंग करे नौजवान खे क़तल ऐं ॿिनि ॼणनि खे ज़ख़्मी कयो वियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त असां सां ज़ुल्म कयो वियो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।